जी दोस्तों, अॼु हिकिड़े नए इशू सां सियासी ॻाल्हि ॿोल जेका पाण सियासी कचहरी कंदा आहियूं उन में हिकिड़ो अॼु हॉट इशू आहे उहो नवाज़ शरीफ़ जो साम्हूं अची वियो आहे। ऐं नवाज़ शरीफ़ जी जेका वीज़ा आहे उहा ख़तमु थी वई आहे, छाकाणि उन पासपोर्ट पिणु जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत रद्द कयो आहे। जंहिं करे उते हिनखे हाणे बरतानिया में तमामु घणा मसइला पेश अची रहिया आहिनि, जंहिंजे करे हुकूमती दवाऊं इहे आहिनि त नवाज़ शरीफ़ खे वापसि अचिणो पवंदो। पर छा नवाज़ शरीफ़ वापसि ईंदो या न ईंदो, या ॿिए कंहिं मुल्क में पनाह वठंदो, ॻाल्हियूं इहे बि साम्हूं अची रहियूं आहिनि त नवाज़ शरीफ़ मतां इंडिया में जेको पनाह लाइ दरख़्वास्त ॾिए। पर इहो मुमकिन ऐं नथो लॻे, ऐं लॻे थो त नवाज़ शरीफ़ सऊदी वञे या अमेरिका वञे, पर उॾे वेंदो बि न वेंदो, इहे क़यास था रहियूं ऐं खोड़ सारा साम्हूं ॻाल्हियूं अची रहियूं आहिनि। इन सिलसिले में असां वटि अॼु मौजूदु आहे सीनियर तर्जनिगार सहाफ़ी ऐं असांजो अदीब गुलमुरो साहिबु हिते मौजूदु आहे। पाण इन खां सॼी सूरत पुछंदासीं त आख़िरकार हीअ जेका सिचुएशन आहे हाणे साम्हूं आई आहे, ऐं ज़ाहिरी तौर ते नवाज़ शरीफ़ लाइ त ॾुखियाईयूं तमामु घणियूं वधी वियूं आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ ॼण त कातक वारा खणी बीठी आहे। इन सॼी सूरत में नवाज़ शरीफ़ पाण बचाए वेंदो ऐं या कंहिं ॿिए मुल्क में पनाह वठंदो, इन सॼी सूरत ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं गुलमुरो साहिब सां। गुलमुरो साहिब, किथां हिन सॼी सूरत खे ॾिसो त नवाज़ शरीफ़ इन सूरत में बची वेंदो या वरी ॿिए मुल्क में पनाह वठंदो या हुकूमत मजबूर थींदी उनखे पासपोर्ट वापसि कंदा? असल में पाकिस्तान अंदरि जेके सियासी बहरान हूंदा आहिनि, ही उन्हनि बहराननि खे लिकाइण जी हिकिड़ी कोशिशि कई वेंदी आहे, मुख़्तलिफ़ इशू छॾिया वेंदा। हिन खां अॻु में पानामा स्कैंडल हुयो या ॿिया खोड़ सारा स्कैंडल आया, या वरी ताज़ो जेको आहे स्कैंडल जेके नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु आया, ही उनजो सबबु आहे। नवाज़ शरीफ़ जेको आहे बुनियादी तौर ते इस्टेब्लिशमेंट सां हीअं टकराव में आहे। सवाइ सियासी पार्टियूं जेके बि आहिनि, हींअर पीपल्स पार्टी हुजे या ॿियूं पार्टियूं हुजनि, उन्हनि सभिनी खां अॻु वारो नवाज़ शरीफ़ जो मौक़िफ़ आहे त भई पाकिस्तानी सियासत में इस्टेब्लिशमेंट जो को बि किरदारु न हुअणु घुरिजे। उन सबब जे करे नवाज़ शरीफ़ खे इहो टोड़ण जे लाइ ऐं उनखे मजबूर करण जे लाइ हिकिड़ो जेको आहे सो इहो इशू छॾियो वियो आहे। हालांकि ॾिठो वञे त नवाज़ शरीफ़ जेको आहे सो जॾहिं खां जेको आहे अफ़गानिस्तान जो उन सां सफ़ीर जेको आहे मिलियो लंडन में, त उन खां पोइ भूचाल अची वियो पाकिस्तानी सियासत में त हीउ छा पियो थिए। छो त अफ़गानिस्तान जी सूरत हाल हींअर सॼी जेकी आहे सा उहा बरतानिया जे हवाले सां या अमेरिका जे हवाले सां हींअर इहो जेको आहे सो गरम इशू आहे तमामु, जेको आहे सो वॾे में वॾो। उन सबब जे करे नवाज़ शरीफ़ खे जेको आहे सोड़े करण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि त ईंदड़ इलेक्शन में बि जेको आहे सो हुनखे टफ टाइम ॾिजे ऐं उनजी पार्टीअ खे टोड़े। जीअं मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे जेको आहे सो टोड़ियो वियो, पेट्रियाट ठाही हुई पीपल्स पार्टीअ मां, या MQM खे टोड़ियो वियो, या NP खे ख़तमु कयो वियो। अहिड़ी तरह सां नवाज़ शरीफ़ खे झुकाइण जे लाइ इहो मजबूर कयो पियो वञे त जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट जी हामी भरे। उन सिलसिले में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका अहम ॻाल्हि साम्हूं अचे थी त जेके नवाज़ शरीफ़ खे पनाह बरतानिया में वठणी आहे त हुनखे कोर्ट में केस दाख़िल करणो पवंदो। कोर्ट में केस दाख़िल करण पाए हिनखे इंघाइण लाइ हिनखे अहिड़ी ॻाल्हि करणी पवंदी जंहिं मां हिनखे फ़ौज मां या कंहिं बि एस्टेब्लिशमेंट मां को ख़तरो ॼाणणो पवंदो, माना अहम राज़ को फाश जॾहिं करे ऐं तॾहिं हुनखे हुते बहिरान मिली सघे। उन सिलसिले में तव्हां ॾिठो वञे त जेको आहे सो असां खां असुल हक़ीक़तूं लिकाए थियूं वञनि। 6 महीना अञा जेको आहे सो नवाज़ शरीफ़ खे बरतानिया में उते रहणो आहे। उन खां पोइ जेको आहे सो हुनखे एप्लीकेशन ॾियणी आहे त मूंखे हीउ ख़तरो आहे मुल्क मां या इस्टेब्लिशमेंट मां ख़तरो आहे, लाज़मी आहे त उहो ॼाणाईंदो। उन सिलसिले में जेको आहे सो थी सघे थो त सऊदी बि जेको आहे सो हुनजी मदद करे। इंडिया वारो जेको मौक़िफ़ अचे पियो त भई इंडिया में पनाह वठंदो, कतई कोन वठंदो, ऐं सऊदीअ सां हुनजा गहरा लगाव आहिनि ऐं अरब जेको आहे इमारत सां हुनजा गहरा तमामु तालुकात रहिया आहिनि। ऐं माज़ीअ वांगुरु नवाज़ शरीफ़ जेकॾहिं वञी बि सघे थो बरतानिया मां त उनखे जेको आहे सो सियासी पनाह या जेको आहे सो अॻिते हली वीज़ा ॾेई करे जेको आहे सो सऊदी में रहे सघिजे थो। हींअर मसइलो इहो आहे त जेको आहे सो बाजवा जी जेकी तव्हां ॾिठो हूंदो त जेको आहे आसिम बाजवा जी इस्तीफ़ा हुई, उहा बि हिन जे प्रेशर जे करे जेको आहे सो थी आहे, नवाज़ शरीफ़ जे करे। ऐं उन सां गॾोगॾु जेको बाजवा जी जेकी आर्मी चीफ बाजवा आहे, उहो उन सिलसिले में बि जेको आहे सो उनजी एक्सटेंशन जेको आहे सो ईंदड़ साल जेको आहे सो नवंबर महीने में उनजो मुदो ख़तमु थिए थो। उन सॼी सूरत हाल खे जेको आहे सो इहो पंहिंजे हक़ में करण जे लाइ हीउ नवाज़ शरीफ़ मथां प्रेशर विधो पियो वञे ऐं शहबाज़ शरीफ़ खे बि इहे ऑफर कयो पियो वञनि त तूं जेको आहे सो वज़ारत मां संभाल, या जेको आहे सो अची जेको आहे सो मरियम नवाज़ संभाले, या जेको हमज़ा संभाले, ऐं असां नवाज़ शरीफ़ खे जेको आहे सो उहा उन लाइ बि कई पई वञे। ऐं उन सां गॾोगॾु जेको कल्ह जेको तव्हां ॾिठो हूंदो त सलामती काउंसिल जो जेको भारत जी सरबराही में जेको इजलास थियो आहे, उन में बि जेको आहे सूरत हाल वाज़े थी वई आहे त जेको आहे
पाकिस्तान जेको आहे सो फौरी तौर जेको आहे सो पंहिंजी सरहदूं जेको आहे अफ़गानी पारां गिरण लाइ पाकिस्तान अंदरि खोले। सो उन पस मंज़र में ॾिठो वञे त हींअर हालतूं जेके आहिनि समूरियूं जेको आहे सो ॿाहिरी दुनिया जे हवाले सां या पाकिस्तान जे हवाले सां जेको पाकिस्तान अंदरि जेको प्रेशर आहे पाकिस्तान जे मथां उहो तमामु घणो खां घणो वधंदो पियो वञे। ऐं ताज़ो जेको आहे सो मुईद यूसुफ जेको हुयो जेको सलाहकार आहे जेको आहे सो अमरीका में या परॾेही मामलनि जो जेको सलाहकार आहे उन जो जेको इंटरव्यू वाशिंगटन पोस्ट खे आहे त जेको आहे सो असां आर्मी जो इन इमरान ख़ान जेको आहे सो उनखे जेको आहे सो या ॿियनि सॼी दुनिया खे बाइडन जेको आहे फ़ोन कई पर हिन खे फ़ोन न कई। त इहो बि सॼो जेको आहे सो उन ते बहस हींअर हली रहियो आहे त आख़िरकार जो छाजे करे जेको आहे सो इहो मामिलो जेको आहे हिन वक़्तु खयो वियो आहे या वरी इमरान ख़ान जेको हींअर मैदान में लही पियो आहे जेको आहे सो सिंध अंदरि या ॿिए हंधि या जेको आहे सिंध अंदरि जेका आबादकारी थिए पई या अफ़गानी महाजरनि जे हवाले सां बिहारी बंगालियुनि जे हवाले सां इहो सॼो सिस्टम जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट खे मज़बूत करण जो आहे। ऐं उन में वॾे में वॾी रंडक जेको आहे सो नवाज़ शरीफ़ आहे। नवाज़ शरीफ़ खे कंहिं बि सूरत में इस्टेब्लिशमेंट बर्दाश्त न आहे करण लाइ उहो तयारु न आहे। पर ॾिठो वञे त हालतूं इहो ॿुधाइनि थियूं त कंहिं बि सूरत में जेको आहे सो उन में फतह जेको आहे सो वरी नवाज़ शरीफ़ जी थींदी छो त उन खां सवाइ को ॿियो बि मुल्क में जेको आहे चारो कोन्हे को मुल्क अंदरि समूरियूं सियासी पार्टियूं उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त इस्टेब्लिशमेंट जी सियासत में मुदाख़लत न हुजे। ताज़ो जेको आर्मी चीफ जो इक़्तिदार की मजबूरियां असलम बेग जो किताबु आयो आहे उन में बि हुन जेको आहे सो इहे इंकशाफ़ कया आहिनि त मूंखां कहिड़ा कहिड़ा कम कराया विया अफ़गानिस्तान जंग में कराया विया या जेको आहे सो पाकिस्तान अंदरि जेके सियासी पार्टियूं आंदियूं हुयूं ठारायूं हुयूं या IJI ठारायो वियो या जेको आहे सो मिसाल MQM खे ठारायोसीं या जेको आहे सो MQM जा दहशतगर्द जेको आहे सो ॿाहिरि मोकिलियासीं उन सॼो पस मंज़र जेको आहे सो खोले चइजो आहे। हाणे सूरत हाल इहा आहे त पाकिस्तान जी सॼी सूरत हाल जेकी आहे सभु कंहिंखे ख़बर आहे त पाकिस्तान सवाइ जेको आहे सो हींअर पंहिंजे बचाव ॻोल्हण जे लाइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ इशू छॾे पियो। हीउ इशू आहे सिर्फ़ु जेको आहे नवाज़ शरीफ़ वारो हक़ीक़त कान्हे का। नवाज़ शरीफ़ तव्हां ॾिसंदो त जेको आहे चंद महीननि खां पोइ वरी को ॿियो नओं इशू अची वेंदो। हीउ नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान जी सियासत ई शुरूअ खां इहा ई रही आहे त कंहिं न कंहिं इशू छॾियो वञे उन ते पिटियो वञे ऐं पोइ जेको आहे सो वरी को नओं इशू छॾियो वञे जीअं इक़्तिदार खे टेक ॾियण जे लाइ इहो मसइलो आहे। नवाज़ शरीफ़ हिननि खां कल्ह बि मज़बूत हो अॼु बि मज़बूत आहे ऐं सुभाणे बि मज़बूत आहे छो त इस्टेब्लिशमेंट में नवाज़ शरीफ़ जी बि लाबी जेको आहे सो तमामु घणे खां घणी मज़बूत आहे। उन करे नवाज़ शरीफ़ थी सघे थो त बरतानिया जेको आहे सो उनखे जेको आहे सो वीज़ा रद्द बि करे पर रद्द करण सां गॾोगॾु जेको आहे सो जेको आहे सो उनखे अरब मुल्क जेको आहे सपोर्ट करे सघनि था ॿिया दुनिया जा मुल्क सपोर्ट करे सघनि था छो त इहे बाइडन जेको आहे सो उहो जमहूरियत पसंदि जेको आहे सो माण्हू आहे ऐं उनजा हमेशह उनजी पार्टीअ कॾहिं बि ज़िंदगी में जेको आहे सो आमरियत खे जेको आहे सो उन्हनि जेको आहे सो इहा सपोर्ट न कयो आहे। सो हींअर बि जेको आहे नवाज़ शरीफ़ उन ॻाल्हि में मज़बूत पियो लॻे पर बिलावल ज़रदारी या ज़रदारी पीपल्स पार्टी आहे उहा उन सिलसिले खे कुल्हो ॾेई सघे थी। या पीपल्स पार्टी जेको आहे सो कंहिं बि वक़्तु जेको आहे सो पंहिंजा मुफ़ाद माणण जे लाइ हिन वक़्तु बि जेको आहे इस्टेब्लिशमेंट सां गॾु आहे सुभाणे बि गॾु रही सघे थी पर नवाज़ शरीफ़ इन सूरत हाल में जेको आहे सो कतई मौक़ो बर्दाश्त लाइ तयारु महिरबानी गुलमोहर साहिबु तव्हां गुलमोहर साहिब जो तर्जुमो ॿुधियो। गुलमोहर साहिब जो जेको चवणो हुयो त नवाज़ शरीफ़ अञा ताईं मज़बूत आहे नवाज़ शरीफ़ जेका लाबी आहे इस्टेब्लिशमेंट में मौजूदु आहे ऐं इहो मुमकिन अञा ताईं न आहे त नवाज़ शरीफ़ खे इहे अञा झुकाए सघिया हुजनि। अहिड़ी सूरत हाल जॾहिं ॾिसिजे थी त सूरत हाल चिटी सां मुंहिंजे थी जेकॾहिं नवाज़ शरीफ़ वाक़ई जेकॾहिं ॼण त हिंदुस्तान त उहो हुनजो ॼण सियासी मौत हूंदो बाक़ी जेकॾहिं हिन जा वॾा तइलकात जेके आहिनि से अरब सरबराहनि सां आहिनि ऐं मुमकिन आहे त अरब जेकॾहिं बरतानिया हिन जी वीज़ा रद्द थी करे त मुमकिन आहे त हीअ अरब सरबराह न हलियो वञे सऊदी हलियो वञे UAE हलियो वञे या ॿिया अरब मुल्क न वञी हलियो वञे पर अञा ताईं नवाज़ शरीफ़ जेका पॉलिसी आहे उहा अञा ताईं चिटी आहे अञा ताईं इस्टेब्लिशमेंट सां कंहिं बि क़िस्म जी माना कमज़ोरी नज़र न आहे की मुआदो अटकायो बीठो आहे। अहिड़ी सूरत में हाणे वधीक ॾिसिजे त छा थो थिए कंहिं ॿिए इशू सां गॾु कंहिं ॿिए प्रोग्राम में ज़ाहिद राज पे रखी ॾींदा इजाज़त अलाह वारी।